लाला वाह अवाज छा पियो करी? હવે ગાનું રેકોર્ડિંગ કરાણા વા हाँ હા ગાનું રેકોર્ડિंग કરાવા પાંજે ટંડવાડા में फोक स्टूडियो खुलियो आ अहिड़ो तुंहिंजो आवाज़ ई सेठ कोन्हे। बाबा अरे हिचर ही वधी वधी मशीनियूं बाक़ी छाजे लाइ तयां वा 10,000 रुपया था वठनि छाजा था वठनि अच्छा ये मशीनियूं ओ मिर्च मसाला मिल रहे हैं गाने में थोड़ा लूण मिर्च दाना कारा मिर्च गाढ़ा मिर्च सावा मिर्च नीला मिर्च पीला मिर्च हरा मिर्च सब मिर्च मिल रहे हैं ना बाबा रुगो मिर्च अच्छो जीरो कारो जीरो गाढ़ो जीरो पीरो नीरो सब मिल रहे हैं अच्छा पोइ ॿियो छा विझंदा घी ॿियो या ये असली घी अरे ये पांजो माल बीठो न बाबा ये जेके बनियूं आहिनि पंहिंजी जेके ढगियूं ये सब खपाईंदासीं ये सब अच्छा ये मिर्च मसाला जेकॾहिं तूं गाना न विझंदे पोइ इहो गाना ॿुधंदो केरु कड़ा थी वेंदा। बाबा माण्हू फिता जी पुने हींअर अॼुकल्ह ॿुधी कोन थो गाना कहिड़ा कहिड़ा हलनि जब आएगा इमरान बनेगा नया पाकिस्तान ॿेड़ी ॿोड़ा हिंदू पंहिंजी चङो भला गानो ॻाए ॿुधा ॻाइण खे छॾ हली हींअर रिकॉर्डिस्ट अचे न रिकॉर्डिस्ट हींअर वियो मानी खाइण कुझु न आवाम ॿुधे भई तव्हांखे भले जो ॿुधे तव्हांखे ॿुधे भई तव्हांजो आवाज़ ॿुधो पहिरीं ॻाल्हि तव्हां वञी स्टूडियो में पहिरें चकर आया मुंहिंजी निड़ियूं वड़ियूं ख़ुश्क थी वयूं आहिनि बाबा ही गलो ई कमु कोन थो करे सम्झी स्टूडियो जी मशीनूं ॾिसी जेको आहे न मूं चयो त सफ़ाई मूंखे 135 पावरनि जो बुखार चढ़ियो आहे मूंखे डिग्री जो। अच्छा भला तव्हां गॾु तव्हांखे शाइरी कंहिं अहिड़ी लिखी ॾिनी आहे? शाइरी बाबा शाइर असांजा घणेई आहिनि शाइर असांजा जाम आहिनि शाइरी अहिड़ी था लिखी आहिनि किथे आउं स्टेट ते ॻायां न त माण्हू मूंखे भञी छॾीनि छप में कोन थो ॻायां छा सां वञनि भाउ बाबा लठियूं खणी लठूं ठुकूं मुकूं अच्छा अच्छा बाबा सादा माण्हू ग़रीब माण्हू के स्टूडियो में ॻायां पहिरीं हिकिड़े चकर पोइ माण्हुनि जे साम्हूं अची ॻाईंदुसि अच्छा हा